नोएडा का खबर शामिल कयूं पिया। जान मोहम्मद अब्दुल जी रिपोर्ट मुताबिक लखियारी हाउस सां गॾु अॻियां पीपीए जे एहतजाज दौरान पीपी अॻवान राणा अब्दुल सत्तार राजपूत साहिबनि सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान खान जी हुकूमत आइनी तरीक़े सां ख़त्म थी संदसि। हुकूमत ख़त्म थियण खां पोइ इमरान खान जो ज़हनी तवाज़ुन ठीक न आहे, उन करे मुल्क टोड़ण जा बयान ॾेई मुल्क खे गैर मुस्तहकम करणु चाहे थो। पर असां पीपी जा अॻवान ऐं कारकुन ज़िंदा आहियूं। असां बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में पाकिस्तान खपे जो नारो हणी छॾियो आहे। इमरान जो मुल्क टोड़ण वारो ख़्वाब कॾहिं बि पूरो करणु न ॾींदासीं। इमरान खान हिन वक़्तु परदेही क़ुवतुनि जी साज़िश जो हिसो थी मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं करे पियो, पर मुल्क ख़िलाफ़ इमरान नियाज़ीअ जी हर हिकु साज़िश नाकाम कई वेंदी, छो जो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहादतूं क़बूल कयूं पर मुल्क खे गैर मुस्तहकम थियणु न ॾिनो। ऐं अॼु बि पीपी मुल्क जी ख़ुशहाली ऐं अवाम जी तरक़ीअ लाइ कमु करे रही आहे। राणा अब्दुल सत्तार राजपूत चयो त पीपीअ सां गॾु अवाम आहे, ज़िलो सांगड़ त छा, पर सॼी बलदियाती चूंडुनि में पीपी खटींदी। असां बलदियाती चूंडुनि जी मुकमल तयारी करे छॾी आहे। 26 जून ते ज़िलो सांगड़ अवामी ताक़त सां गॾु फतह कंदासीं।